सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ दोस्तों, कुरान शरीफ़ जी आयत सगोरी जेका गुज़िरियल जुमन ते मूं तव्हांजे आॾो तिलावत कई हुई, अॼोके जुमे ते बि मूं उहा साॻी आयत सगोरी अव्हांजे आॾो तिलावत कई आहे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम, ऐं ईमान वारो अव्हांजे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि। सुभान अल्लाह। कमा कुतिबा अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम, जीअं तव्हां खां अॻियनि उम्मतुनि जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया हुआ, अहिड़े तरीक़े सां अव्हांजे मथां बि रोज़ा फ़र्ज़ कयल आहिनि। लअल्लकुम तत्तक़ून, अव्हां ते रोज़ा इन जे लाइ फ़र्ज़ कया विया आहिनि त जीअं तव्हां मुत्तक़ी परहेज़गार बणिजो, तक़वा तव्हांखे हासिल थिए। रोज़े जो असल गर्ज़ ऐं गायत तक़वा आहे। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू मुस्लमाननि जे इस्लाह वास्ते रूहानी इलाज तजवीज़ कयो त इन तरीक़े सां इंसान पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिशात खे तरक कंदो। हुन में फर्मा बरदारी, अल्लाह तबारक व तआला जे अहकामात जी पैरवीअ जो जज़्बो पैदा थींदो। हलाल शयूं जेके इंसान जे मथां अल्लाह ताला हलाल कयूं आहिनि, उन्हनि खां रब करीम झलियो आहे। मख़सूस टाइम में पाण खे उन खां बि रोके रखे थो। इंसान में हिकिड़ो क़ुर्बानी जो जज़्बो पैदा थींदो आहे। रब तबारक व तआला जल जलालू अमन वालू रोज़े जी तमामु घणी फ़ज़ीलत, रमज़ान जी तमामु वॾी फ़ज़ीलत बयानु कई आहे। कुझु तव्हां अॻु में ॿुधी चुका आहियो। अॼोके जुमे ते मां तव्हांजे ख़िदमत में सिर्फ़ु एतिरो ई अर्ज़ु कयां थो त रोज़े जो असल मक़सदु इंसान जे रूहानियत जे तरक़ीअ जो सबबु आहे त जीअं मुस्लमान जे रूहानियत में तरक़ी थिए, अल्लाह जे रज़ा जे वास्ते रोज़ो रखियो वञे। ख़ुदा तबारक व तआला जल जलालू अमन वालू जेके बि पाबंदियूं रोज़े सां लागू कयूं आहिनि, मुस्लमान जॾहिं उन्हनि जे मथां अमल कंदो आहे त अल्लाह तबारक व तआला जल जलालू अमन वालू राज़ी थींदो आहे। हज़रत अली करमल्लाह वजल करीम जो हिकिड़ो कौल आहे। हज़रत अली से फरमाइनि था त बाने जे इबादत मां अल्लाह खे को फ़ाइदो कोन्हे। असीं नमाज़ पढ़ूं था, असांजे नमाज़ मां ख़ुदा खे को फ़ाइदो कोन्हे। असीं हज कयूं था, हज करण सां ख़ुदा खे को फ़ाइदो कोन्हे। रमज़ान जा रोज़ा रखूं था, उन रमज़ान जे रोज़नि मां ख़ुदा खे को फ़ाइदो कोन्हे। हज़रत अली फरमाइनि था त इबादत अल्लाह जे कुर्ब जो ज़रियो आहे, बाने जो फ़ाइदो आहे। नमाज़ पढ़ंदो अल्लाह खे फ़ाइदो कोन्हे, बाने खे फ़ाइदो आहे। इबादत जे ज़रिए ख़ुदा खे वेझो थींदो। अहिड़े तरीक़े सां ज़कात आहे, हज आहे, नफ़िल आहिनि, जेका बि इबादत आहे, उन जो मफ़हूम सिर्फ़ु इहो आहे त इबादत बानो करे थो, अल्लाह खे फ़ाइदो कोन्हे, पर इबादत करण सां बाने खे ख़ुदा जो कुर्ब हासिल थींदो आहे। इहो बाने जो फ़ाइदो आहे। जेतिरी इबादत कंदो ओतिरो अल्लाह ताला खे वधीक वेझो थींदो। अजीब फ़लसफ़ो आहे इबादत जो जेको हज़रत अली करमल्लाह वजल करीम बयानु फरमायो आहे त ख़ुदा खे फ़ाइदो कोन्हे, बाने खे फ़ाइदो आहे। कहिड़ो फ़ाइदो आहे? जो इबादत जे ज़रिए बानो अल्लाह जे वेझो थींदो आहे। पोइ जे असीं अल्लाह जे वेझा थियासीं, अल्लाह असां ते महिरबानी थी पियो, त बाने खे इन खां वधीक ॿियो छा खपे। दुआ कयो ख़ुदा ताला मुस्लमान खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दोस्तो अज़ीज़ो, रमज़ान शरीफ़ जे महीने सां तमामु घणियूं यादगार वाबस्ता आहिनि। अॼोके जुमे ते ख़ासि करे मां ॿ ॻाल्हियूं तव्हांजे आॾो पेश करण जो इरादो रखां थो। बुनियादी ॻाल्हि पहिरीं त बदर जी जंग जेका
अल्लाह तबारक व तआला जे फज़ल करम सां मुसलमाननि खटी हुई, उहा रमज़ान शरीफ़ जे महीने में हुई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला तारीख़ी कामयाबी अता फरमाई, जंहिंजो क़ुरान पाक में ज़िक्र आहे। ऐं उहा अहिड़ी त अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे कामयाबी अता फरमाई जो नबी पाक पंहिंजे सहाबनि सां गॾु मैदान जंग में त लड़ियो, पर हबीब जे सहाबनि जे मदद लाइ आसमान तां मलाइक लही अची मैदान में लड़िया। इन जो ज़िक्र तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु करणो आहे। ऐं अॼोकी तारीख़ जेका रमज़ान शरीफ़ जी एकी ही आहे, इहा हज़रत अली करमल्लाह वजल करीम जे शहादत जो ॾिहाड़ो आहे। असां अहले सुन्नत जो इमाम आहे, असांजो पीर आहे, असांजो रहबर आहे। तंहिंजे करे असां प्यारे हज़रत अली करमल्लाह वजल करीम जे बारे में बि कुझु तव्हांजे ख़िदमत में ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ु कयूं वेंदियूं। इहे ॿ ॻाल्हियूं तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु करणियूं आहिनि। तफ़सील सां जेतिरो टाइम में अर्ज़ु करे सघुसि, दुआ कयो अल्लाह ताला मूंखे हक़ चवण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिकिड़ो दफ़ो मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां हज़रत हबीब ते दुरूद पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों, अजीजो, मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जल जलालहु मन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन व अंतुम अज़िल्लहा। सुभान अल्लाह। और मुझे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो, वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरिन, बेशक अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात आहे, मुझे हबीब जा गुलामो तव्हांजी बदर जे मैदान में मदद फरमाई। व अंतुम अज़िल्लहा, अवां तमाम कमज़ोर हुयो, अवां तमाम थोड़ा हुयो, अवां तमाम बेहथियारनि वारा, कमज़ोरीअ जे हालत में तादाद जे लिहाज़ सां घटि हुयो, पर अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात महबूब पाक जे सदके तव्हांजी मदद कई। अल्लाह पाक जॾहिं मदद कंदो आहे, पोइ तादाद खे, हथियारनि खे, लश्कर खे कोन ॾिसंदो आहे। अल्लाह ताला जी ज़ात क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे त मां रब करीम जी ज़ात ईअं बि कंदो आहियां, कम मिन फ़ियतिन क़लीलतिन ग़लबत फ़ियतन कसीरतन बिइज़्निल्लाह। ईअं बि अल्लाह पाक कंदो आहे जो हक़ वारी जमात भली थोड़ी हुजे, ना हक़ वारी जमात भली घणी छो न हुजे, पर रब चवंदो आहे कम मिन फ़ियतिन क़लीलतिन, अवां जी थोड़ी जमात हूंदी आहे, ग़लबत फ़ियतन कसीरतन बिइज़्निल्लाह। अल्लाह जो इज़्न ऐं मर्ज़ी मंशा हूंदी आहे त घणी जमात ते थोड़ी जमात कामयाब थी वेंदी आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जो कानून आहे, फतह, शिकस्त, हक़, नाहक़, इहो सभु रब करीम जी ज़ात ॼाणे थो। ऐं रब जी ज़ात जंहिंखे मदद ॾींदो आहे, जंहिंखे कामयाब कंदो आहे, हक़ीक़त में उहो कामयाब थींदो आहे। न हथियार ते भरवसो आहे, न लश्कर ते भरवसो आहे, न मुजाहिदा कंहिं ज़ाती ताक़त ते भरवसो आहे, न साज़ो सामान ते भरवसो आहे। अल्लाह जी जंहिंसां मदद शामिल हाल हूंदी आहे, उहो ई कामयाब थींदो आहे। सुभान अल्लाह। दोस्तो अज़ीज़ो, थोरो तव्हां इहो बि सम्झो त बदर आहे छा, कहिड़ी जगह ते हा बदर वाक़िया, छो जंग लगी, असुल मक़सद कहिड़ो हो, इहो थोरो तव्हांखे ॿुधायां, पोइ तव्हांखे बदर जो वाक़ियो अर्ज़ु कयां। हिकिड़ो दफ़ो हज़रत हबीब ते दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मक्के पाक ऐं मदीने पाक जे विच ते हिकिड़ो मैदान आहे, उन मैदान जो नालो आहे बदर। छा आहे नालो साईं? मैदान जो नालो आहे, छो त उन मैदान में जंग लड़ी वई हुई, उन इलाइक़े में जंग लड़ी वई हुई। पंहिंजे सिंध में चइबो आहे अबा म्याणी वारी जंग, अबा फलाणी दुबे वारी जंग, अदा फलाणी जंग, हालाणी वारी जंग। इहे नाला आहिनि इलाइक़नि जा। उन इलाइक़नि में जंगियूं लड़बियूं हुयूं त महबूब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात इहा जेका जंग लड़ी हुई, उहा बदर जे मैदान में, जेको मके ऐं मदीने जे विच ते आहे। मको पाक ॾखिण आहे, मदीनो पाक उत्तर आहे, उन ॿिन्ही जे विच ते जंग लॻी हुई। मैदान जो नालो हो बदर। मुख़्तलिफ़ तफ़सीरनि लिखियो आहे त बदर असल में हिकिड़े माण्हूअ जो नालो हो। उन माण्हू उन जगह ते खूह खणायो हो,
उन खूह ॾाढो मिठो पाणी जो हो ऐं हुन में तमामु घणो पाणी हूंदो हो। पोइ हुन पूरी एरिया में 50-50 100-100 मैल में ॿियो पाणी हुयो ई कोन को। उहो हिकिड़ो ई खूह हो जेको पाणीअ जो हूंदो हो ऐं उहो उन माण्हूअ जे नाले सां मशहूरु थी वियो। पोइ माण्हूअ खे माण्हू यादि कोन कंदा, बदर 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 जो मैदान मशहूरु थी वियो। उन जॻह ते लड़ाई लॻी हुई, इन जे करे उन जो नालो आहे मैदान बदर वारो, बदर जी लड़ाई। छो त उन जॻह ते ख़ुदा जे प्यारे हबीब पाक कुरैशन सां लड़ाई कई हुई। अव्हां खे इहा त ख़बर आहे, अव्हां ॿुधंदा रहंदा आहियो त महबूब करीम अलैहिस्सलाम सां कुरैशिन जी ज़ाती दुश्मनी हुई, मज़हबी दुश्मनी लाज़मन हुई, पर मज़हबी दुश्मनी जे बावजूदु ॼाणंदा रहा त मुहम्मद सचो आहे, सुभान अल्लाह, नबी करीम सचो आहे। ऐं सच सम्झी पोइ विढ़नि त हो थी हठ धर्मी। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु मन वालू जे ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब करीम खे बातिल खे मिटाइण लाइ रवानो फरमायो। हक़ जो झंडो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खणी आयो। वध खां वध नबी पाक जी मुखालफ़त करण वारा ॿ शख़्स हा, हिकिड़ो अबू जहल, ॿियो अबू सुफियान। अबू जहल बदर जी जंग में मारिजी वियो, अबू सुफियान कोन मो, पर फतह मके खां बाद में वरी अबू सुफियान खे अल्लाह तबारक व तआला जल जलालहु मन वालू इस्लाम नसीब कयो, सो वरी मुसलमान थी कलमो भरे नबी जो सहाबी थी। अबू जहल एॾो कटो दुश्मन आहे, हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे हमेशा सताईंदो रहंदो हो ऐं माण्हू उकसाईंदो रहंदो हो त अहिड़ो को तरीक़ो कयो जो इन जो नालो निशान मिटिजी वञे। महबूब पाक अलैहिस्सलाम जे मथां कई खूनी हमला कराई। ख़ुदा जे हबीब जी हिफ़ाज़त करण वारो अल्लाह आहे। पोइ जंहिंजो मुहाफ़िज़ अल्लाह आहे, तव्हांखे काफ़र छा थो करे सघे। मुंहिंजा अदा अहिड़ो हठ धर्म हरामी हो, बदर वारी लड़ाई में जॾहिं आयो आहे अबू जहल, त लड़ाईअ वारे ॾिहाड़े खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में, मिसाल सुभाणे जंग थी लॻे, हिकिड़ो ॾिहाड़ो अॻु में उन मैदान बदर में अबू जहल तयारी बीठो कराए, नबी करीम पंहिंजे लश्कर खे तयारु बीठो करे। अबू जहल सां हिकिड़े शख़्स जी मुलाक़ात थी आहे जंहिंजो नालो आहे अखनस बिन शरीक। उहो बि काफ़र हो, वॾो माण्हू हो। अबू जहल खे चवणु लॻो, अख़बिरनी अल मुहम्मदिल अहुव सादिकुल अम काज़िबुल। ओ अबू जहल पाण में बजणा बीठा हूं, टियों आहे कोन को, हिकिड़ो तूं आहीं, ॿियो मां आहियां। पंहिंजी सुभाणे मुहम्मद करीम सां जंग लॻंदी, पर मूंखे महिरबानी करे ॿुधाए पाण में हूं त मुहम्मद सचो आहे या कूड़ो आहे? छा तुंहिंजो ख़्यालु आहे? तूं असां में सियाणो आहे, असांजो चङो माण्हू आहे, तुंहिंजी वॾो तजुर्बो आहे ऐं तूं महबूब करीम खे वधीक वेझो बि आहे, सच त ॿुधाए। किताब लिखनि था अबू जहल हेॾे होॾे वाझायो आहे, ॿियो को ॿुधण वारो त कोन्हे को। जंहिंमहिल पक थी त असां ॿिनि खां सवाइ ॿियो को आहे कोन। अखलस बिन शरीक खे चवणु लॻो आहे, ओ अखलस वल्लाहि इन मुहम्मदन सादिकुन, मूंखे अल्लाह जे इज़त जो कसम आहे त मुहम्मद करीम सचो आहे। अल्लाह या रसूल अल्लाह, सला शरीफ बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। छा चई त मुहम्मद सचो आहे, तव्हां बि त चओ न सचो आहे, मुहम्मद अरबी सचो आहे। अखनस चयोसि चंद्रा सचो आहे न? चई हा। चए पोइ विढ़ऊं छो, माण्हू छो मारायूं, हल त हली मुसलमान थियूं। अबू जहल थो चवे न करे वेठो हां, इनकार करे वेठो आहियां, ज़िद जे घोड़े ते चढ़ियो आहियां, हाओ कंदे हया थो अचे, शर्म थो अचे, लज थी अचे। हाणे कीअं हाओ कयां? आहे मुहम्मद सचो पर मञींदो सांस कोन। ओ मुसलमान, इन मां अंदाज़ो लॻाए त मुंहिंजे हबीब पाक जी सदाकत केतिरे क़दुरु हुई जो दुश्मन कटो इस्लाम जो कटो दुश्मन आहे, सो बि मञे थो त मुहम्मद सचो आहे। छोटियूं मोटियूं अॻे झड़पूं थींदियूं हुयूं, असुल लड़ाई कीअं लॻी हो ॿुध। अबू सुफियान जेको बनी उमैया कबीले जो हो ऐं रईस हो पंहिंजे कबीले जो, वॾो वापारी हो, पूरे मके में हिन जहिड़ो ॿियो को वापारी हुयो कोन।
शाम वेंदो हो। कुरान पाक में अल्लाह ताला फरमायो वाली इलाफे कुरैशिन इलाफिहिम रहलत अश्शिताए वस्सैफ फलियाबुदू रब्ब हाज़ल बैतिल्लज़ी अतअमहुम मिन जूइन व आमनहुम मिन खौफ। ये काफर बनी उमैया वारा या बनी हाशिम वारा या अब्द मुनाफ कबीले वारा जेके भी मुशरिक हूंदा हा, हिकिड़ो गर्मीअ जे इलाइक़े में गर्मीअ जे मौसम में सफर कंदा हा, हिकिड़ो सर्दीअ जे मौसम में सफर कंदा हा। गर्मीअ जे मौसम में सर्द इलाइक़े में वेंदा हा, सर्दीअ जे मौसम में गरम इलाइक़े में वेंदा हा। उतो पाण सां वापार करे मके में आणींदा हा, छो त मके में आबादी जो नालो निशान ई कोन हो। सुभान अल्लाह। पाणीअ जो हिकिड़ो खूह हो आब ज़मज़म वारो, ॿिया खूह से कड़ा हूंदा हा, आबादी थींदी कान ही, सालनि जा साल गुज़री वेंदा हा, बरसात कान थींदी ही। पर जे बरसात थिए त मके जी ज़मीन अहिड़ी सख़्त ज़मीन आहे, पथरेली ज़मीन आहे जो जेको ॿिज विझ थिए ई कोन को। पोइ गुज़र सफ़र छा ते कंदा हा, पोइ शाम वेंदा हा, मिस्र वेंदा हा, इन ॿियनि मुल्कनि में वञी वापार कंदा हा, हितां पाण सां सामान खणी ओॾे वेंदा हा, उतां वापारे आणींदा हा, अनाज वग़ैरह आणींदा हा। पोइ हिते मके वारा हो ख़रीद कंदा हा, गुज़र सफ़र थींदो हो ऐं मके खे छॾींदा कोन हा। इन जे करे जो मके में बैतुल्लाह हो, बैतुल्लाह सां सभिनी जी मुहबत हुई। सुभान अल्लाह। तोड़े मुशरिक हा तब बैतुल्लाह जो अदब कंदा हा। ज़ाती जानी दुश्मन हुननि जो जेकॾहिं मके पाक जे शहर में दाख़िल थी बैतुल्लाह में पनाह वठंदो, पीउ जो कातिल हो त छॾे ॾींदा। सुभान अल्लाह। काबे में मढ़णो न आहे, काबे में क़त्ल न करणो आहे, इज़त कंदा हा काबतुल्लाह जी। तोड़े मुशरिक हा, होया टाप जा बेवकूफ़, काबे जो तवाफ़ कंदा हा त कांचूं खमीसूं गोॾियूं लाहे उघाड़ा थी तवाफ़ कंदा हा। अरे छो कि कपिड़ा असांजा पलीत आहिनि, हे कपिड़ा असांजा ख़राब आहिनि, काबे जो शान वॾो आहे। हे पलीत कपिड़ो काबे खे कीअं लॻे तव्हांजे करे नंगा उघाड़ा थी तवाफ़ कंदा। जहालत। बहरहाल अबू सुफियान हर हिकु माण्हूअ खां कुरैशी खानदान जा जेतिरा बि कबीला हुआ, अब्द मुनाफ कबीलो हो, संदुस बनी उमैये जा हा, अब्दुल मुत्तलिब जे कबीले जा हा, ॿियनि कबीलनि जा हा, हर हिक खां कंहिंखां 15, कंहिंखां 15, कंहिंखां 100, कंहिंखां 50, कंहिंखां 20, कंहिंखां 40, ईअं ॾोकड़ वठी बाबा तव्हांजे लाइ सयूं सामान वठी थो अचां। लश्कर काहे पाण सां सिधो शाम वियो आहे। हाणे जॾहिं शाम खां मोटियो आहे त हुन वटि घणे खां घणे तादाद में मुश्क हो। छा जो सामान अदा? खुशबू आहे, मुश्क जो सामान हो। हालांकि अनाज बि हो, कपिड़ो बि हो, तलवारूं बि हुयूं, ढालूं बि हुयूं, तीर भाला बि हुआ, पर घणे तादाद में हुन वटि मुश्क हो। और मुश्क मके में आणींदा हा। पोइ ॿियनि मुल्कनि जा, यमन जा, जिद्दे जा, या वरी इन खां अलावा ताइफ़ जा माण्हू, शाम जा माण्हू सिर्फ़ न, बाक़ी ॿिया सभु इतां अची ख़रीदारी करे, मको गोया मंडी हूंदो हो, पिड़ी लॻंदी हुई, उतां सामान वठी वेंदा हा, पोइ अरब कमाईंदा हा। हाणे अबू सुफियान पाण सां इहो काफ़िलो वठी अची रहियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे मदीने आ, पाण मको छॾे विया हा। हबीब खे ख़बर पई त अबू सुफियान लश्कर वठी सामान जो भरे रवानो थी रहियो आहे मके पाक ॾे। हाणे अचो, अल्लाह जो अमर आहे, अल्लाह जो हुकुम थियो त मुंहिंजा प्यारा हबीब तूं हिननि जो रस्तो रोके हिननि जो जेको सॼो सामान आहे फुरे खणी वञ, मां अल्लाह तुंहिंजे लाइ हलाल कयो। हिलाल करण वारो केरु? हराम करण वारो केरु? ख़ुदा जी मर्ज़ी आहे। अॻियां नबी लड़ायूं कंदा हा, जंग कंदा हा। पोइ लड़ाई ऐं जंग जे दौरान छा थींदो हो? जेको बि माल काफ़रनि जो हथ ईंदो हो, रब ताला जो हुकुम हुयो खाओ न हुयो, साड़े छॾियो या ज़मीन में पूरे छॾियो, तव्हां लाइ हराम आहे। दुश्मन मारियो भली, दुश्मन खे क़ैद कयो, लेकिन सामान तव्हांखे खाइणु हलाल न आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, अल्लाह मुंहिंजे मथां करम कयो, 1.25 लख नबीअ मां कंहिंखे या नेमत कान ॾिनई। अल्लाह ताला मूंखे फरमायो, प्यारा हबीब, जेको गनीमत जो माल तोखे हथ अचे सो तो मुहम्मद जे लाइ हलाल आहे। सुभान अल्लाह। तूं खा, असहाबनि खे खाराए, आल बैतनि खे खाराए, पंहिंजे बचनि जो तूं हिन मां गुज़र सफ़र जो हिसाब कर। खुम्स ख़ासि करे 5 पती आल बैत ला हूंदी हुई। रब करीम जे ज़ात बाबरकात जो हबीब फरमाए थो, इहो अल्लाह मूं ते ख़ुसूसी इनाम कयो जो गनीमत जो माल अल्लाह ॿियनि ते हराम कयो हो, मां मुहम्मद ते अल्लाह हलाल करे छॾियो। मता को तव्हांखे सुभाणे चए त नबी पराओ माल छो पियो फुरे?
सुभाणे मता को तव्हांखे ईअं चए त बाबा नबी माज़ अल्लाह अहिड़ो कमु पियो करे जहिड़ो धाड़े लॻंदा आहिनि, दग ते बि ही पराओ माल फुराए पियो। नबी अल्लाह जो नबी हूंदो आहे, अल्लाह जे तरफ़ खां हुनखे मोकिलियो वियो हूंदो आहे, पोइ जीअं अल्लाह चवंदो आहे तीअं नबी कंदो आहे। तंहिंजे करे इहो इतराज़ मता कॾहिं दिलि में आणींदो हुजे, इहो दिलि में ख़दशो बि न आणिजां। अल्लाह जो अमर थियो, नबी पाक अलैहिस्सलाम 313 असहाब वठी बैदर जे मैदान में पहुतो, छो त रस्तो जबलनि जो उतां ई हो, ॿिए पासे हुयो ई कोन। जबल एॾा वॾा हा, अल्लाह साईं तव्हांखे असांखे मके मदीने जो दीदार कराए। मख़सूस जॻहूं आहिनि जितां माण्हू वञी सघे थो, ॿिया हंधा वञण जी जॻह ई कान्हे का। घटि आहिनि तो घटनि मां वञिबो बि जाइ ई कान्हे, घटि जलेबी त हमरा सुक। बदर जो मैदान घटि हो, हबीब उते वेही रहियो, पाणीअ जो बि बंदोबस्त हो। हबीब पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात पाण फरमाइनि था, अबू सुफियान खे ख़बर पई आहे त मुहम्मद करीम पाण सां तीर अंदाज़ वठी लश्कर वठी 313 माण्हू मुंहिंजे लश्कर जे आॾो अची वेठो आहे। अबू सुफियान सां 50-60 माण्हू आहे, वधीक हुया ई कोन, छो त वापार हो, जग त कान ही। हाणे काॾे 313, काॾे 50-60 माण्हू। अबू सुफियान हिकिड़े शख़्स खे पैसा ॾिना त मां पंहिंजे लश्कर खे पोइते थो रोकियां, 2-3 ॾहाड़ा अॻिते कोन ईंदुसि, तूं ॿियो पासो फलाणो पासो समुंड जो किनारो वठी वञ, किनारो वठी मके पाक वञ। उते वञी अबू जहल खे चओ, उतबे खे चओ, वलीद खे चओ, शेबे खे चओ, जेके वॾा वॾा काफ़र हा, उन्हनि खे वञी चओ त मुहम्मद तव्हांजो लश्कर फुरण आयो आहे, जेकॾहिं तव्हां अची पंहिंजे लश्कर जी मदद ते पहुचो त जल्दी पहुचो, न त मां बि तबाह, तव्हांजो माल बि तबाह, तव्हांजो नालो बि तबाह, अव्हांजा उठ बि तबाह थी वेंदा। हाणे उहो माण्हू जासूसी वारो अकेलो भॼी करे मके पाक रवानो थियो आहे। मके पाक में 3 ॾहाड़ा अॻु में हिकिड़ी माई आहे जेका हज़रत अब्दुल मुत्तलिब जे औलाद मझऊं आहे, नबी पाक जे ख़ानदान मझऊं आहे, उहा ख्वाब पई लहे। सुभान अल्लाह। छा ॾिठई? कहिड़ो ख्वाब ॾिठई? त हिकिड़ो शख़्स आहे, कारे उठ ते सुवार आहे, अचण सां मके में दाख़िल थियो आहे। मके में दाख़िल थियण सां हुन शख़्स छा कयो आहे जो हर घर खे हुन चूची ॾेई बाहि ॾिनी। मके में जेके बि घर हा उन सभिनी घर खे चूची ॾींदो, बाहि ॾींदो, ऐं बाहि अहिड़ी हुजे जो हर घर ईअं बसि मिंटनि में रख थी वियो। ऐं उहो साॻियो माण्हू वरी उन उठ ते चढ़ी अबू कुबैस जबल जे मथां चढ़ी वियो। जॾहिं ॻोठु सॼो सड़ी वियो त अबू कुबैस जबल जे मथां चढ़ी हिकिड़ो हिकिड़ो पत्थर हेठि उछलणु शुरू कयईं। देरि कान थी, सॼो जबल ढेर थी वियो ऐं हर पत्थर हर कुरैशी जे घर में वञी पियो। माई छिरक भरियो थी, तोसां ॻाल्हि मूंसां ॻाल्हि, सॼे ॻोठ में ॻाल्हि मशहूरु थी वई। माण्हुनि चयो बाबा असांजे मके जे मथां का वबा अचण वारी आहे, मुसीबत अचण वारी आहे, अहिड़ी मुसीबत ईंदी जो को बि घर न बचंदो, हर घर मुतासिर थी वेंदो। अबू जहल ॻाल्हि ॿुधी आहे, अबू जहल कावड़जी पियो, चवण लॻो त अब्दुल मुत्तलिब जो ख़ानदान जेको आहे कूड़ हणंदो आहे, कूड़ा ख्वाब ॿुधाईंदो आहे। अॻु में बि घणा ई कूड़ हया अथनि, वरी इन्हनि जे माईअ वरी ॿियो कूड़ हणी असांखे ड्रेजारियो आहे। अब्दुल मुत्तलिब जे ख़ानदान मां मुहम्मद बि असांजी रत सुकाए छॾी आहे। हे ख़ानदानी नऊज़ बिल्लाह कूड़नि जो आहे। 3 ॾहाड़ा इंतज़ार कयूं था, जेकॾहिं 3 ॾहाड़नि में इन ख्वाब जी सिदाकत ज़ाहिर थी त बसि, जे ख्वाब जी सिदाकत ज़ाहिर न थी त हिकिड़ो दस्तावेज़ लिखी बैतुल्लाह में हणी छॾींदासीं ऐं लिखंदासीं त अॼु खां पोइ अब्दुल मुत्तलिब जे ख़ानदान ते एतबार न कजो, कूड़ा आहिनि। अहिड़ो कूड़ सॼे ॻोठ खे ड्रेजारे छॾियो अथई। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त थी रब जी ज़ात जो शान आहे। 3 ॾहाड़ा कोन गुज़रिया आहिनि, 2 ॾहाड़ा पूरा थिया आहिनि, 3 ॾहाड़े जो सिजो भिरियो आहे। उहो जेको अबू सुफियान माण्हू मोकिलियो हो, डोड़ंदो उठ ते आयो आहे। उठ ते अचण सां शहर में दाख़िल थियो आहे, लहे कोन पियो, घिटनि में भॼंदो अचे, बाज़ार में डोड़ंदो अचे, चवंदो अचे अल ईर अल ईर अल ईर, अचो अचो पंहिंजे लश्कर खे बचायो, तव्हांजो लश्कर मुहम्मद जे घेरे में आहे। मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात फलाणी जाइ 313 माण्हू वठी आयो आहे। जमल हुन माण्हुनि दाहुन करण वारे दाहूं तूं पोइ पक थी त माईअ जो ख्वाब सचो हो। अबू जहल चयो वारो कयो भला, लश्कर वियो त असांजी ॾाढी इज़त ख़ानदान तबाह थी वेंदो। असां सॼे मके वारनि जो सामान आहे लश्कर में, सॼो लश्कर असांजे इज़त जो सुवाल आहे। वारो कयो, अची सही ॾाह विधई माण्हुनि में, ख़ल्क गॾु थी वई।
ख़ल्क़ एतिरी गॾु थी जो 1000 माण्हू गॾु थी नबी सां ग़ुलाम घणा हा 300 ॾाढे चओ था 300 हिन माण्हू घणा गॾु कया 1000 माण्हू वॾी ॻाल्हि ही 300 जे मुक़ाबले में 1000 3 ते वधी विया माण्हू जमल लश्कर हिन गॾु करे मके शरीफ़ खां ॿाहिरि निकिरी बदर जे वेझो पहुता हन अञा बदर में कोन पहुता त ॿियो माण्हू आयो जंहिं अची अबू जहल खे ॿुधायो त अबू जहल हाणे लश्कर तां भली वापसि वठी वञो अबू सुफियान ॿिए रस्ते सां किनारे सां छुपी छुपी पंहिंजो लश्कर बचाए मके सलामती सां पहुची वियो सम्झो अलाए न हाणे जंहिं ॻाल्हि ते जहिड़ो हो जहिड़ो न थियणो खपे न साईं अबू जहल खे उतबे चयो त अबू जहल हाणे मोट त मोटऊं पाण अञा मुहम्मद खे ॾिठो बि कोन्हे अलाए काथे बदर में वेठो आहे पाण अञा बदर खां 20-15 मील परे आहियूं हाणे हरू भरू अण ॾिठी ॻाल्हि ते अलाए जहिड़ो हो अलाए न हो लश्कर पंहिंजो सलामती सां पहुची वियो हाणे मां मुड़ुस न मारा हाणे गर्मी जी मुंद बि आहे मोट त पोइ हिते मोटो अॼुकल्ह रमज़ान थधि में आहे उन टाइम में गर्मी में हो उतबे जमल इहा ॻाल्हि कई त मोटऊं अबू जहल तो चयो ओ बुज़दिल तुंहिंजो पीउ बुज़दिल तुंहिंजो ॾाॾो बुज़दिल तुंहिंजो नानो बुज़दिल तूं त ख़ानदानी हरामी कूड़ो बुज़दिल आहे असांखे ड्रेॼारियो तुंहिंजो मोटंदासीं कोन अॼु जो सफ़ायो कंदासीं अहिड़ो कंदासीं जो वरी नालो ई मुहम्मद जो इस्लाम जो दीन जो दुनिया में हुजे ई कोन जमल हुनखे चई न तूं बुज़दिल तुंहिंजो बाबो बुज़दिल तुंहिंजो ॾाॾो बुज़दिल तुंहिंजो नानो बुज़दिल त सिहो गैरत त हुई न माण्हुनि में चई मूंखे बुज़दिल न चओ हल मैदान में कोन था मोटऊं तोखे जोहर थो ॾेखारियां पाण ई मैदान में ख़बर पवंदी त बुज़दिल तूं आया मां आहियां मैदान में काहे आया नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात पंहिंजे ग़ुलामनि खे पंहिंजे सहाबनि खे खूह जे मथां कब्ज़े में बीहारे छॾियो आहे इत्तिफ़ाक़ सां हबीब पाक जो लश्कर उन पासे खीमा हणी वेठो आहे जंहिं पासे मैदान में वारी हुई ॿियो पासो जेको हो उन जाइ ते पटी ही ज़मीन चीकी ही असहाब चवनि पिया या रसूल अल्लाह वारीअ में न बीहूं चीकी ज़मीन ते बीहूं वेहण में भॼण में डोड़ण में ज़मीन ते पंहिंजा पेर ॼमंदा मज़बूतीअ सां लड़ंदासीं हे त वारी पंहिंजा पेर पोते पई छिकींदी वेंदी विढ़ी कोन सघंदासीं तंहिंजे करे पाण चीकी मिटी वारे पासे था बीहूं पिया वारीअ जो पासो काफ़रनि जे लाइ छॾे ॾियो मुहम्मद अरबी फरमाए थो अल्लाह जो रसूल मां आहियां मूंखे ख़बर आहे तव्हांखे ख़बर न आहे जिथे मां बीहारियां ताथे बीहो असहाब जो आमन्ना सदकना जाते तूं बीहारींदे असहाब बीठा हेॾो हिननि जो लश्कर अची पहुतो हाणे नबी पाक अलैहिस्सलाम सां माण्हू घणा 313 हथियार ॿुधायां थे उनके पास 2 घोड़े 6 ज़िरहे 8 शमशीरे 2 घोड़ा 6 ज़िरूं 8 तलवारूं से के अध खां भगला के चोटीअ खां भगला महबूब पाक अलैहिस्सलाम जो सहाबी आहे हज़रत मिक़दाद हिकिड़ो घोड़ो उन वटा ॿियो हज़रत अमिर नालो अथसि ॿियो घोड़ो उन वटा महबूब करीम जी ज़ात बाबरकात वटि बि घोड़ो कोन्हे को पूरे लश्कर 313 में 2 घोड़ा हल ऐं हेॾो अबू जहल वारनि सां 700 घोड़ा घणा घोड़ा साईं 700 घोड़ा 200 हुन में उठ हा ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हर हिकु माण्हू वटि 4-4 5-5 ज़िरहूं 5-5 लोह जा टोप मथे में पाइण वारा हिकिड़े हिकिड़े सां 3-3 4-4 तलवारूं तीरनि जा तोबरा भरियल हा ऐं मुंहिंजा अदा सामान ते खां सवा हो मैदान में जमल लथा हल हबीब पाक जे साहबनि सगुरनि हिकु ॿिए ॾे वाझायो आहे चवनि पिया होॾे लश्कर निहारियो असांजो हाल बि निहारियो मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ हक़ीक़त में मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा सहाबी मुहम्मद अरबीअ जा शागिर्द हा हबीब जा गुलाम हा उन्हनि जा हौसला पस्त थियण खपनि हा पर पस्त कोन थिया छो न तेगो तीर पर तकिया न खंजर पर न भाले पर भरोसा था तो इनका एक काली कमली वाले पर अल्लाह मुंहिंजा प्यारा दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो
छाजे करे इन जे करे जो न अपनी आन के खातर न अपनी जान के खातर वो मैदान में निकल आए थे फकत कुरान के खातर। हुननि जे मक़सद अचण जो इहो हो त अल्लाह जे दीन जो झंडो इस्लाम जो बुलंद रहे। जंग खां हिकिड़ो ॾिहाड़ो अॻु में वाह ग़ैब दान नबी चओ सुभान अल्लाह, ॾाढे त चओ सुभान अल्लाह। ग़ैब दान नबी अव्वलीन आख़िरीन जे इल्म रखण वारो आ, अॻियनि पोयनि जे इल्म खां मुहम्मद अरबी वाक़िफ़ आ। जॾहिं जंग लॻी आ, जंग जे लड़गड़ खां हिकिड़ो ॾिहाड़ो अॻु में मुहम्मद मिठे जे हथ में खजीअ जी छड़ही आ। महबूब जो ग़ुलाम अबू बकर गॾु आ, उमर गॾु आ, उस्मान गॾु आ, हैदर करार गॾु आ, हज़रत अब्बास गॾु आ, हबीब करीम अलैहिस्सलाम हज़रत हमज़ो गॾु आ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरका जो चाचो अब्बास मुस्लमान कोन हो, वो अबू जेल वारनि साहे हमज़ो गॾु आ। नबी पाक उन खजीअ जे छड़ईअ जा इशारा करे ज़मीन ते निशान कंदो पियो वञे। सम्झो था? हीअं निशान मां धाणी वरी अॻिते वरी ॿियो निशान वरी टियों निशान, ईअं निशान कंदा वञनि। हज़रत अली थो चवे अर्ज़ किम क़िबला छा आहे? सिद्दीक़ अॻिते वधी आयो, क़िबला छा जा निशान थो करीं पियो? पाण फरमाइनि था सुभाणे हिन जाइ ते अबू जहल मरंदो, हिन जाइ ते उतबो मरंदो, हिन जाइ ते वलीद मरंदो, हिन जाइ ते शेबो मरंदो। ख़ुदा जे ज़ात जो कसम आ, जाथे मुहम्मद अरबी छड़ी रखी आ। ॿिए ॾिहाड़े काफ़र मरण पिया त न को इंच हेॾे न को होॾे, उते ई किरिया जाथे मुस्तफ़ा ॿुधाए। वाह ग़ैब दान नबी चओ सुभान अल्लाह। हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ॿुधाईंदा विया हाज़ा मसरा फुलान, हाज़ा मसरा फुलान, हे फलाणे जे किरण जी जाइ आ, हे फलाणे जे किरण जी जाइ आ। मुंहिंजा प्यारा दोस्त सहाब सगोरा ॿियो ॾिहाड़ो थियो आ, मैदान शुरू थी वियो, जंग लॻण शुरू थी वई आ। मुंहिंजे रब करीम ता कुर्बान वञा, रब खणी बारिश वसाई। छा वसाई? ॾाढी ॻाल्हि छा वसाई? मींहुं वठो। मींहुं छा कंदो आ? चीकी ज़मीन में गप कंदो आ, वारीअ खे ॼमाईंदो आ। सम्झो था अलाए न? असां छा पियो चयोसीं चीकी मिटी ॾे बीहूं, वारी पेर पोइ तय कंदी। अल्लाह जे हबीब छा चयो हो त जेका मूंखे ख़बर आहे सा तव्हांखे ख़बर न आहे। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त ॿियो ॾिहाड़ो थियो आहे, बारिश शुरू थी वई आहे, ज़ोरदार बारिश आहे, एतिरी बारिश आहे जो मुंहिंजे महबूब पाक जे असहाबनि वारो मैदान ॼमी वारी सिट थी वई, सीमेंट जहिड़ी थी वई। ऐं काफ़रनि जो हाल अहिड़ो जो ॿ विखूं हलल त ॾे हमराह क्यारी भर रखियो थी, थोरो भॼे हेॾे सट जे हेॾे लमको जे। मुंहिंजा प्यारा दोस्त पाण ई पेर निकिरनि पिया, पाण ई किरंदा वञनि पिया। नबी पाक जो सहाबी आहे, सगोरो पए थो। मां बीठो आहियां, हज़रत अबू मूसा अशअरी सब चो रज़ी अल्लाह ताला। ॿ छोकिरा थी मुंहिंजे भर में बीठा, हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ। ॿ थी मुंहिंजे भर में नंढड़ा बीठा, हिकिड़ो सॼे पासे ॿियो खॿे पासे। हिकिड़े छोकिरे हेॾो मूंखे रुघ आई ॾिठोमांसि, वरी ॿिए हेॾो रुघ आई ॾिठोमांसि। हज़रत अब्दुर्रहमान तो चए मूंखे ॾाढो ॾुख थियो। अरब हा न साईं, अरब तोड़े मुस्लमान हा पर अरबी त हुआ न साईं। चए मूंखे त इरादो हो त मुंहिंजे सॼे खॿे के जवान हुजनि, बहादुर हुजनि, मुंहिंजे कड़ीअ जा हुजनि। हे छोकिरा मुंहिंजे भर में बीठा, छा मुंहिंजी मदद कंदा? हाणे छोकिरा घुतूं हणी चवनि पिया चाचा अबू जहल कहिड़ो? अबू जहल हुनखे चयमि अबू जहल? चए हा। वरी हुन ॿिए चयो चाचा अबू जहल कहिड़ो? पुछो मान छो अबा ॻाल्हि कहिड़ी आहे? ॿई चवनि पिया कसम खाई है मर जाएंगे या मारेंगे नारी को, सुना है गालियां देता है वो महबूब बारी को। ओ चाचा असां पंहिंजे अबे अम्मा खां मोकिलाए निकिता हूं ऐं कसम खणी निकिता हूं, या मरंदासीं या अबू जहल खे मारींदासीं, छो त जो मुंहिंजे मुहम्मद खे गारियूं ॾींदो। नबी जो दुश्मन आहे,
हबीब जो गुस्ताख हबीब पाक अलैहिस्सलाम जो सहाबी हजरत अब्दुर्रहमान चवे थो ओयो बीठो थव अच्छे रंग जो चिट्टे रंग जो हलकड़ी ॾाढ़ी अथसि खुथलड़े रंग कद जो थव आहे वॾो बहादुर पर कद बुत में नंढड़ो आहे इहो फलाणो थव जेको सिफ़ुनि खे अॻिते बीठो थो करे पियो हजरत अब्दुर्रहमान थो चए मुर्गो इहो कयो मूंखे ख़बर कान पई उहे ॿई नौजवान नंढड़ा छोकिरा हिकिड़ो 8 साले जो आहे ॿियो 9 साले जो आहे ईअं भॻा जीअं खिवण चमकंदी आहे ख़बर तमल पई जो हिकिड़े हेॾां तलवार हुयसि ॿिए हेॾां तलवार हुयसि मुड़ुसु ढेर थी वञी किरियो उहे ॿई छोकिरा वरी मुंहिंजे आॾो बीठा हुआ चवनि पिया चाचा निहार असांजे तलवार खे रत लॻी पई आहे असां अबू जहल मारे आया अल्लाह सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां सलाह 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 बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों अजीजो ॻाल्हि हले थी किसो हले थो पंहिंजी जगह ते अॻे जुमे ते बि तव्हां 27 जो चंदो ॾिनो हो अॼोके जुमे ते बि तव्हांखे छॾिणो न आहे अॼु बि तव्हां खां वठिबो 27 ख़ैर जो ख़म्स जी राति आहे अव्हां खे वरी बि दावत आहे दावत सां गॾु इहो बि तव्हांखे अर्ज़ु आहे त 27 जो रोज़ो असां वटि खोलियो 26 जे शाम जो 27 जो रोज़ो बि तव्हांखे हिते रखायो वेंदो इंशा अल्लाह ताला हाजी कमरदीन वारनि इंतज़ाम करे छॾियो आहे त जेके बि ॿाहिरि खां जमात आई उनखे रोज़ो बि रखायो वेंदो रोज़ो खोलायो बि वेंदो राति जो जलसो बि ॿुधिजो अलाह जो क़ुरान ॿुधिजो ख़त्म शरीफ़ में शरीक बि थिजो ख़ुदा ताला तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि वरी सलात हज़रत अबी बजे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम वरी सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तक़रीर बि ॿुधो दुरूद बि ॾाढे पढ़ो कुझु खीसे में बि हथाणो सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो हज़रत अबू बकर रावी आहे चओ सुभान अल्लाह चए थो मुंहिंजे महबूब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ असां हिकिड़ो छप्पर ठाहियो हो हबीब पाक खे वेहण जे लाइ रहण जे लाइ गर्मीअ खां बचाइण जे लाइ त मुहम्मद करीम छप्पर में हुजे हबीब हिकिड़े तंबूअ में हुजे नबी पाक हिकिड़े आराम सां वेही रहे ऐं असहाबनि खे दुआ करे त जंग लॻे हबीब पाक जे छप्पर जे लाइ पहरेदार जी ज़रूरत पइजी वई कंहिंजी ज़रूरत पई अव्हां खे ख़बर आहे त सॼो ज़ोर कंहिंजे मथां हो नबी साईं जे मथां कंहिंजे मथां ज़ोर हो दुश्मन जो सॼो ज़ोर नबी साईं जे मथां हो त कुझु बि थिए इनखे ख़तमु कयो हाणे हबीब पाक जे छप्पर जे मथां बि त को बहादुर बीहारणो आहे न साईं मुंहिंजा प्यारा दोस्तों सहाबन पाण में सलाह कई कंहिंखे बीहारियूं हज़रत अली बि मौजूदु आहे अबू बकर बि मौजूदु आहे उस्मान बि मौजूदु आहे अब्दुर्रहमान बि मौजूदु आहे नबी जो चाचो हज़रत हमज़ो बि मौजूदु आहे वॾा वॾा जलील क़द्र साहब बि मौजूदु आहिनि सभिनि चयो त मुस्तफ़ा अकेलो आहे हबीब जे मथां को बहादुर बीहारियो केरु बीहे सभिनी जी सलाह थी अबू बकर अॻिते वधियो चवे थो मुस्तफ़ा जे मथां मां बीहंदुसि हज़रत अली मुर्शिद जो चवण आहे शेरे ख़ुदा जो चवण आहे अलीअ जा लफ़्ज़ ॿुधी छॾिजा अली थो चवे असां अबू बकर जहिड़ो बहादुर ॾिठो ई केरु थो चवे मौला अली थो चवे शेरे ख़ुदा थो चवे असदुल्लाह गालिब थो चवे त असां सिद्दीक़ अकबर जहिड़ो बहादुर ॾिठो ई कोन जो हर ॾुखे टाइम ते जिथे हमिलो ई रसूलुल्लाह जे मथां हूंदो हो ही शख़्स हूंदो हो जेको पाण खे पेश कंदो त रसूलुल्लाह जे मथां सिर क़ुर्बान मां कंदुसि और मुझा प्यारा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो बनी ग़िफ़ार कबीले जो हिकिड़ो शख़्स आहे उन टाइम ते मुसलमान नाहे सम्झो था अलाए न पोइ मुसलमान थियो आहे उहो ॻाल्हि थो करे हज़रत अबू बकर सिद्दीक़ बि फरमाए थो त नबी पाक जी ज़ात जंहिं महिल छप्पर में वेठा लड़ाई घमसान जी शुरू थी वई आहे खचा खच लड़ाई हले पई सिर वढजनि पिया तलवारुनि जा चमकाट लॻा पिया हा
हबीब पाक हुननि जा ॾिठा 700 हुननि जा घोड़ा ॾिठई, 200 हुननि जा उठ ॾिठई, हुननि जो 1000 लश्कर ॾिठई। हेॾो पंहिंजे महबूब पाक सां ॿ तलवारूं हन, असहाब 313 मिसकीनी हाल में हल। हबीब करीम जी ज़ात बाबरकात बैतुल्लाह ॾे मुंहुं करे चादर विछाए नफ़िल पढ़ियो आहे। नफ़िल पढ़ी मोहम्मद करीम उथी बीठो आहे, उथी अल्लाह जे दरगाह में दुआ घुरी आहे। ओ मुंहिंजा मौला, अॼु हीअ जेकॾहिं मुठ साहबनि जी थोरा तुंहिंजा सहाबी ग़ुलाम मां मोहम्मद जा ग़ुलाम अॼु जेकॾहिं मारिजी विया त रब करीम तुंहिंजे तौहीद जे नाले वठण वारो वरी क़यामत ताईं कोन ईंदुई। ऐं मुंहिंजा मौला अॼु हिन जी मदद फरमाए। हबीब पाक जी ज़ात बाबरकात जे कुल्हे मुबारक ते हीअं चादर आयल आहे, चादर महबूब जे कुल्हनि ते दुआ घुरंदो रहियो आहे। सिद्दीक़ थो चए नबी पाक हथ मथे कंदो वियो, मथे कंदो वियो। एतिरो हबीब जे अखियुनि मां ॻोढ़ा वढ़ा, एतिरो हबीब करीम अलैहिस्सलाम अल्लाह जे दरगाह में गिड़गिड़ायो आहे जो मोहम्मद करीम जे कुल्हनि जी चादर ज़मीन ते किरी पई। सिद्दीक़ अकबर पुठियां फिरी आयो, पुठियां फिरी हबीब जे कुल्हनि ते चादर रखी महबूब जा कुल्हा झले अर्ज़ करण लॻो आहे, मुंहिंजा महबूब एतिरो छो थो रोई, एतिरो छो थो गिड़गिड़ाई? अल्लाह तोसां फतह जो वाइदो कयो आहे, रब तोसां मदद जो वाइदो कयो आहे। नबी पाक जो प्यारो सहाबी थो चवे, हबीबन करीमन जी ज़ात मूंखे चयो अबू बकर अॼु रब खां घुरण जो ॾींहुं आहे, अॼु रब खां घुरण जो ॾींहुं आहे। हे मुंहिंजा कमज़ोर सहाबी मुठ सहाबनि जी आहे जेके 313 हन, ज़ईफ़ हन, मिसकीन हन, सालनि दिहाड़नि जा उञारा बुखारा हन। हे कुरैशी आया हन, तंहिंजे करे मां अल्लाह खां अॼु न घुरां त कॾहिं घुरां? हबीब जी दुआ अञा पूरी कान थी आहे। अल्लाह जिब्रील खे मोकिलियो आहे, वञ वञी मुंहिंजे हबीब खे मुबारक ॾे। ओ मुंहिंजा हबीब घबराए न, अल्लाह पाक जे ज़ात जा आसमान तां 2000 मलाइक लहन था। घणा मलाइक साईं? 2000 मलाइक रब जा आसमान तां लहन था। ओ बनी ग़फ़ार कबीले वारे शख़्स जी तोखे ॻाल्हि पे ॿुधायमि। उहो पियो चए त मां ऐं मुंहिंजो सौट असां ॿई नौजवान हासे, बालिग़ थियण वारा हासे, मैदान में असां कोन लड़ियासीं, पर असां लड़ाई जबल जे चोटीअ ते बीही ॾिठी। जीअं परे खां माण्हू जहिड़ो ॾिसंदा आहिनि त परे खां ॾिसजे, असां सौट ॿई जबल जे चोटी ते बीठा आहियूं। बदर जे मैदान में असां जूं अखियूं आहिनि, असां ॾिसूं पिया त कीअं था बहादुर विढ़नि। असांखे अञा ख़बर ई कान्हे त केरु थो खटे केरु थो हाराए। रौशे कोजा बजणा नौजवान बनी ग़फ़ार कबीले जा जबल ते चढ़ा बीठा। उहो शख़्स पिछाड़ी मुस्लमान थियो आहे, चवे थो ओचितो असांजे मथां हिकिड़े ककर वांगुरु अची ककर लॻियो। जबल जे मथां असांजे मथां सिरण खां जीअं ॻाढ़ो ककर हूंदो आहे, घाटो ककर हूंदो आहे, उहो घाटो ककर मथां लॻियो अची। पर चए पियो न ककर में घोड़नि जा हिणकार जा आवाज़ आहे। छा हो? घोड़नि जे हिणकार जा आवाज़ हा। हिकिड़ो आवाज़ मां ॿुधो, अक़दम हैज़ूम, अक़दम हैज़ूम, अक़दम हैज़ूम। उहो मैदान बदर में जीअं जो लश्कर पहुचंदो वियो, चवे थो ख़ुदा जो कसम आहे असां ॾिसूं पिया महबूब करीम जा ग़ुलाम सहाबी सगोरा लड़ी रहिया हा। काफ़र ओ हुन कुंड जेतिरो परे बीठो आहे, नबी जो ग़ुलाम हिन कुंड जेतिरो परे बीठो आहे। उहा भॻल तलवार रुॻो हुतां हीअं पियो करे त हुनजी मुढी हुत लही पई वञे। ओ हुन कुंड में बीठो आहे, दुश्मन हुन कुंड में बीठो आहे, रुॻो भॻल तलवार जो रुॻो हीअं इशारो करे पहुचे ई कान, मुंडी वई। अल्लाह अल्लाह, मलाइक पहुची विया न साईं। हिकिड़ो सहाबी डुड़ंदो आयो आहे, या रसूल अल्लाह, तलवारूं ॿहनि, मैदान में ॿ लथा बीठा आहिनि। मुंहिंजा महबूब मूंखे तलवार कान्हे, मूंखे बि शौक़ु आहे शहीद थिया, तलवार त का ॾियारा। पाण फरमाइनि था तलवार आहे कान, काथां ॼाए के भला का त ॾे। पाण फरमाइनि था खजीअ जी सुकल छड़ी पई आहे, खणी आहे। असांबी भॻो सो खजीअ जी छड़ी खणी आयो। हबीब पाक हुनखे हथु लॻायो आहे, हथु लॻाए हुनखे ॾिनी आहे। सहाबी चवे पियो जो जो फेराईंदो वञा त तिखीअ तलवार खां वधीक पई वहे। तिखीअ तलवार खां वधीक पई वहे, राजन जा कम लाहे छॾियईं, ढेर करे छॾियईं। काफ़िर तबाह ऐं बर्बाद थी विया। नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात पंहिंजे ग़ुलामनि सां गॾु उते बीठो आहे, दुआ बीठो घुरे। असां मुंहिंजा प्यारा दोस्त, हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे। उन बुज़ुर्ग चयो त दा मां त ईअं चवंदो आहियां, हुन बुज़ुर्ग जो पंहिंजो चवणु आहे त बदर जे मैदान में ईअं सम्झो त अलाह पाण अची लड़ियो हो। हालांकि अलाह लड़ंदो कोन्हे, अलाह जी ज़ात मदद कंदो आहे। भाउ न सही,
अलाह छा कंदो आहे चओ मदद कंदो आहे पर हुन जो वीचारे जो ईमान त रब करीम गोया पाण अची लथो हो छो त अल्लाह जे ज़ात बाबरकात उन हक़ ऐं नाहक़ खे ज़ाहिर करणो हो मुहम्मद अरबीअ जो झंडो बुलंद करणो हो सहाबी था चन ख़ुदा जे हबीब जेको ॿ ॾिहाड़ा अॻु में या हिकिड़ो ॾिहाड़ो अॻु में निशान कया हा उन्हनि निशाननि खां हिकिड़ो इंच बि अबू जेल हेॾे कोन थियो उतबो हेॾे कोन थियो वलीद हेॾे कोन थियो नबी पाक पहिरीं पहिरीं जेका शुरूआत कई सा 3 माण्हू मोकिले सलात पढ़ त ॿुधाए अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां मुंहिंजा सोहणा हक़ त ॾिसो अली कंहिंजे पासे आहे महबूब जे पासे काजे पासे आदा ॾाढे चओ नबी साईं जे पासे वरी हज़रत अली जो भाउ हज़रत अकील बिन अबी तालिब वरी अबू जहल जे पासे बीठो हक़ ऐं नाहक़ जो फ़ैसिलो त ॾिसो हिकिड़ो भाउ अब्बास अबू जहल जे पासे आहे ॿियो भाउ हज़रत हमज़ो ॿई नबी जा चाचा उहो नबी जे पासे बीठो हज़रत अकील पोइ मुस्लमान थियो आहे सहाबी आहे वॾे शान वारो आहे वॾी मान इज़त वारो आहे पर बदर जे मैदान में नबी पाक जे मुखालफ़त में हो हुज़ूर जे ख़िलाफ़ लड़ी रहियो हो अबू जेल जे पासे हो नबी पाक जी ज़ात पहिरीं पहिरीं मैदान में हिकिड़ो नालो आहे अबू सुफियान बिन अब्दुल मुत्तलिब उनखे मैदान में लाथो आहे इहो नबीअ जो चाचो आहे ऐं नबी पाक जो सौट आहे ॿिए पासे नबी करीम जे ज़ात बाबरकात पंहिंजे चाचे हमज़े खे मैदान में लाथो आहे टे पासे शेरे ख़ुदा खे लाथो अल्लाह हज़रत अली फरमाए थो त नबी पाक जे ज़ात बाबरकात असांखे मोकिलियो नाला ॿुधाए त तूं फलाणा फलाणे सां लड़जा फलाणा फलाणे सां लड़जा फलाणा फलाणे सां लड़जा के थो मां जीअं जो उते पहुतुसि मुंहिंजे मुक़ाबले में उतबो अची वियो मां उतबे खे धक हयो उतबो एॾो वॾो बहादुर हो जो मुंहिंजे धक सां हिकिड़े ई धक सां हुनजी साॼी बाह ख़तम थी वई धक सां बाह हुनजी हली वई पर एॾो बहादुर हो एॾो दिलेर हो जो बाह लही वियसि हितां जो पासरियूं वढे तलवार ज़मीन सां लॻी हुनजे फिफड़नि जा फरड़ाट मां ॿुधी रहियो आहियां पर हज़रत अली फरमाइनि था इन जे बावजूदि छा कयईं जो खॿे हथ सां उहा वढियल बाह खणी मुंहिंजे मथे ते लॻायईं अली साईं फरमाइनि था एॾो बहादुर हो मां सम्झो त आसमान मुंहिंजे मथां किरी पियो एॾो वॾो बहादुर उन पंहिंजी वढियल बाह जेका हिकु हज़रत अली हिनखे तो धक हयो आहे जेका हुनजी बाह वढिजी वञी परे किरी आहे हुनखे गौसो अची वियो फिफड़ हुनजा फरड़ाट पिया कनि अली साईं फरमाइनि था पंहिंजी वढियल बाह खाॿे हथ सां खयईं ऐं खाॿे हथ सां खणी ज़ोर सां मूंखे उछलाए हयईं पाण फरमाइनि था मां ईअं सम्झो त आसमान जो पुड़ हेठि किरी पियो एॾा वॾा बहादुर हुआ पर मुंहिंजा आदा एॾो वॾो बहादुर जो वरी ॿिए चकर में अलीअ जे साम्हूं आयो आहे त अली साईं जी हिकिड़ी तलवार बि सही कोन सघियो आहे शेरे ख़ुदा हुनखे ठका जो धकु कढायो आहे त ज़रा ज़रा टुकड़ा टुकड़ा करे छॾियईं मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जंहिं महिल बदर में उतबो किरियो ऐं अबू जहल मो ऐं शैबो मियो ऐं वलीद मो तंहिं महिल सभिनी काफ़िरनि पंहिंजा हथियार खणी फिटा कया हथियार फिटा कयो अल्लाह अकबर जो नारो बुलंद थी वियो अल्लाह ताला इस्लाम खे कामयाबी अता फरमाई नबी पाक फरमाए त देरि न कयो सभिनी खे गिरफ़्तार को जेके जेरा आहिनि मुंहिंजे हबीब पाक उन जा वॾा बहादुर 70 कुरैशियुनि जा सनादीद कुरैश गिरफ़्तार जेरा कराया ऐं वॾा वॾा 70 अबू जेल उतबो शेबो वलीद वग़ैरह वग़ैरह अहिड़ा वरी मारिजी विया महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे आॾो हुन 70 काफ़िरनि जा लाश ढेर थिया ऐं 70 ॿधजी जंहिं महिल महबूब जे आॾो आया हबीब करीम जी ज़ात पंहिंजे सहाबनि खे चयो हाणे हे जेके ॿधा अथसि इन्हनि जे लाइ सलाह कयो त छा करिणो आहे दुरूद पढ़ो क़ुरान ॿुधो अल्लाह जे हबीब जो शान ॿुधो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम महबूब करीम जी ज़ात बाबरकात 70 जेके झलजी आया उन्हनि जे लाइ सलाह कई पंहिंजे सहाबनि सां कहिड़ी सलाह हिन खे छा कयूं तवजो आहे इहा ॻाल्हि यादि करण जहिड़ी अथव नबी पाक अलैहिस्सलाम खे असहाबनि जो केवल मारिजी विया निभागा 70 हिननि जा वॾा शरारत जी पाड़ पटिजी वई समझो था न साईं हिननि जा जेके रईस हा उहे विया तबाह थी विया हाणे हे ॿिया ईअं मिड़े कुत ख़ल्क़ ॿधी अथसि हाणे तव्हां ईअं कयो
जो महिरबानी कयो इन खां ॾंडु वठो छॾींदा वञो ऐं वाइदो वठो न आईंदा न लड़ंदा। अबू बकर तुंहिंजी राय चई क़िबला ईअं कयो। उस्मान तुंहिंजी राय चई क़िबला इहो ठीकु आहे। अली तुंहिंजी राय क़िबला इहो ईअं सही आहे। ओ चाचा हमज़ा तुंहिंजी राय साईं ईअं सही आहे। ईअं करे छॾींदा वञो। इस्लाम खे मदद बि थी पवंदी। आईंदा वाइदो कंदा कोन विढ़ंदा ऐं आहिनि बि पंहिंजा मिट माइट अज़ीज़ छॾे ॾियो। हज़रत अमीर उमर खे नबी पाक फरमाइनि था उमर तुंहिंजी राय कहिड़ी आहे? उमर थो चए क़िबला मां अकेलो आहियां राज हिकिड़े पासे आहे ॻाल्हि मुंहिंजी कान हलंदी घणा जीअं चवनि था तीअं वञी कर पर जे मूंखां पुछी थो त मूंखां पुछ त ॿुधायां। मां थो चवां क़िबला हज़रत अलीअ खे चओ त पंहिंजे भाउ अकील खे मारे मूंखे पंहिंजो भाउ ॿधल ॾे त मां मारियां। उस्मान जो भाउ आहे उस्मान उनखे मारे। अबू बकर जो पुटु ॿधल आहे अबू बकर पंहिंजो पुटु मारे। हमज़े खे चओ त फलाणे सौट खे मारे। पंहिंजा पंहिंजा माइट माइटनि खे ॾे अहिड़ी निभागनि खे सज़ा ॾे ईअं मरण जो ख़बर पइजी वञे चङी तरह खून वहाए सभिनी खे मार। इहे निभागा ज़मीन जे तख़्ते ते जहिड़ा न आहिनि छॾणा पर पंहिंजा पंहिंजनि जे हथां मारा। मूंखे भाउ ॾे त मां मारियां। अली खे चओ त भाउ मारे हमज़े खे चओ त सौट मारे उस्मान खे चओ फलाणे खे मारे अबू बकर खे चओ पंहिंजे पुट खे मारे छॾणा न आहिनि। रहमत लिल आलमीन खिली ॾिनो। उमर एतिरी सख़्ती चए क़िबला तुंहिंजी मर्ज़ी। मां चयो न त हलंदी मुंहिंजी कान। तुंहिंजी मर्ज़ी तूं नबी मुख़्तार कुल आहे जेको वणई सो कर पर कर मुंहिंजी सलाह त ईअं। सरकार फरमायो त ईअं कोन था कयूं। अब अचो वाइदो कयो आईंदा कोन विढ़ंदासीं ॾंडु ॾींदा वञो जान छॾाईंदा वञो। हज़रत अब्बास नबी करीम जो चाचो उहो बि ॿधिजी आयो आहे काफ़रनि जे पासे आहे। महबूब करीम जी ज़ात बाबरकात सां लड़ाई लाइ निकितो हो। मके में ज़ाल खे वठी घर में अंदरि कुंड में दर बंदि करे ज़ाल खे चई उम्मुल फज़ल चई छा ॻाल्हि आहे? चई सोन त वठो। खीसे मां हिकिड़ो 1.5 पाव सोन जो कढी ॾिनईसि। जंग ते थो वञा मरी वियुसि त पुटनि में विरहाइजां जे मोटी अचां त मोटाए ॾिजां सोन लिकाए रख मुंहिंजी मिल्कियत थी हा। हाणे से जंग में अची फाथो नबी करीम जी ज़ात बाबरकात सभिनि खां फिदियो वठंदा छॾींदा विया। अब्बास जो वारो आयो। हबीब करीम जे ज़ात खे चई या रसूल अल्लाह मां तुंहिंजो चाचो आहियां तुंहिंजो चाचो ग़रीब चाचो आहियां तोखे ख़बर आहे त मां बचड़ी वाल आहियां तूं मुंहिंजे हाल खां वाक़ुफ़ आं मूंखे महिरबानी करे चाचप जे करे मुफ़्त में छॾे ॾे ॾोकड़ मां वटि आहे कोन काॾां तोखे पैसा ॾियां। मुस्तफ़ा खिली चवे थो चाचा जेको सोन घर में छॾे आयो हुए। वाह ग़ैबदार नबी काथे मको आहे काथे बदर आहे। छा फरमायूंसि? सोन जेको घर छॾे आया सुञो आहे हे पाव खन सोन जो त कंहिं वटि मके में कोन हो। इहो जो सोन छॾे आयो आहे अञा थो चए सुञो आहियां। हज़रत अब्बास थो चए त मूंखे अॻु में ई यकीन हो रुगो ज़िद ते चढ़ियल हुउसि यकीन हो त मुहम्मद अरबी सचो आहे पर जंहिं इहा ॻाल्हि ॿुधाए त मुंहिंजे दिलि चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब पाक जी ज़ात बाबरकात काफ़र छॾे ॾिना। हुन खां ॾंडु वठी रवानो करे छॾियऊं। महबूब जी आदत हूंदी हुई जंहिं महिल मैदान खटंदो हो नबी पाक त 3 ॾिहाड़ा उते वेही रहंदो हो। हबीब 3 ॾिहाड़ा वेही रहियो आहे। टियों ॾिहाड़ो थियो लाश नची धप कई। नबी करीम फरमायो ते लाश खणी खूह में फिटा कयो। छा में फिटा कयो? महबूब जे हुकुम सां उहे 70 लाश अबू जहल सुधा उन खूह में फिटा कयूं। जंहिं महिल 3 ॾिहाड़ो थियो धप कयूं नबी पाक हाणे मदीने रवानो थो थिए वापसि थो थिए त हबीब पाक फरमा त हलो त खूह ते हलूं। उन खूह जे मथां मुहम्मद अरबी बीठो आहे जंहिं खूह में 70 लाश हुज़ूर चल आया। सरकार फरमाइनि था ओ अबू जहल ओ उतबा ओ वलीद ओ शैबा ओ फलाणा नाला वठंदो वठंदो सरकार चवे पियो अल्लाह जेको मूंसां वाइदो कयो हो सो सचो कयई ऐं जेको तव्हां सां जहन्नम जो वाइदो सो बि सचो कयई। सुभान अल्लाह। हज़रत उमर थो चए या रसूल अल्लाह हिन खे 3 ॾिहाड़ो आहे फाटी ॻरी मरी विया हिन खे धप करे विया आहिनि अवां हिन सां ॻाल्हायो कीअं था पिया?
सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था पिया इहे तव्हां खां वधीक ॿुधनि था अवां खां वधीक सम्झनि था पर अल्लाह इनखे ॻाल्हाइण जी ताक़त कान ॾिनी आहे। मां मुहम्मद जो कुझु चई रहियो आहियां सो हे ॿुधी रहिया आहिनि। सुभान अल्लाह। मुला चवंदा आहिनि अॼुकल्ह जा मुला मुआ से छुटा तुंहिंजो क़बर ते केरु तुंहिंजो सलाम ॿुधंदो मरण खां पोइ ख़तम थी विया। अड़े हुज़ूर जी हदीस मां साबित आहे त काफ़र मरण खां पोइ बि ॿुधे थो। अड़े जेकॾहिं काफ़र ॿुधे थो छा मुस्लमान कोन थो ॿुधे? ॾाढे ॻाल्हि आहे। हुज़ूर इएं फरमा त तव्हां खां वधीक ॿुधनि था पर उनखे ॻाल्हाइण जी इजाज़त कान्हे का मोहर लॻल आहे बाक़ी वधीक तव्हां खां ॿुधनि था सम्झनि था पिया। मां तॾहिं थो ॿुधायां त ख़बर पए त मां मुहम्मद जो वाइदो अल्लाह सचो करे हाणे जब टियों ॾिहाड़ो थी रवानगी थियण वारी आहे अल्लाह ताला क़ुरान पाक जी आयत नाज़िल कई। चओ सुभान अल्लाह। ॾाढे जो सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला कुरान पाक जी आयत ला थी आहे। हज़रत जिब्रील कुरान खणी आयो आहे जंहिंजो मफ़हूम ही आहे मतिलब ही आहे तर्जुमो ही आहे। अल्लाह ताला फरमाए थो ओ मुंहिंजा नबी तोखे लाइक़ु न हो जो ॾंड वठी छॾे ॾिनई। मां अल्लाह जी मर्ज़ी ईअं हुई मां वधीक ख़ुशि थिया हा जो चङी तरह इन्हनि जो रत वहाई हा अहिड़ो रत वहाई हा जो रत जा दरिया हवान हा। दुनिया खे ख़बर पए हा अवां पैसा वठी छॾिया मां रब करीम तव्हांखे शाहूकार करण वारो आहियां। पैसा न वठो हा रत जा दरिया वहाए काफ़रनि खे ठाहे सज़ा ॾियो हा। आयत लथी पर अॻिते रब ताला फरमाए थो रब पाक इहा ॻाल्हि तव्हांखे माफ़ करे छॾी आहे। अल्लाह ताला फरमाए थो ईअं करणु ईअं न खपे हा हीअं कयो हा पर जे कयो पैसा वठी छॾियव त बि ठहियो मां तव्हां ते अज़ाब कोन थो कयां नाराज़ कोन थो थियां पर भली ॻाल्हि ईअं ई जो ईअं कयो हा। क़ुरान लथो सरकार असाबनि खे ॿुधायो अची मुहम्मद करीम खे रोवणु शुरू थियो आहे अची सिद्दीक़ खे रोवणु शुरू थियो आहे उस्मान गनीअ खे रोवणु शुरू थियो आहे हैदर करार खे रोवणु शुरू थियो आहे। रोज़ राड़ो पइजी वियो। हज़रत उमर ॿाहिरि उठ काइण वियो आहे मोटी अचे त सभु सहाबी रोवनि वेठा। नबी करीम जे ज़ाह जे भर में वेही चई क़िबला छो था रो का वर्दी कान मिली आहे ओ अबू बकर छो थो रोई का वर्दी कान मिली आहे ओ अली छो थो रोई का वर्दी कान मिली आहे। आख़िर हज़रत उमर थो चयो ख़ुदा जा रसूल महिरबानी करे ॿुधाए जे रोवण जहिड़ी ॻाल्हि आहे ॿुधायो त मां बि रोवां ॻाल्हि कहिड़ी आहे। रहमत लिल आलमीन फरमाए थो उमर अल्लाह गफ़ूर रहीम आहे महिरबान आहे रब माफ़ करे छॾियो पर जे अल्लाह जो अॼु अज़ाब लहे हा त तोखूं सवा ॿियो को बचे ई कोन हा सब तबाह थी वञनि हा रब तुंहिंजी मर्ज़ी क़ुरान में लाथी कहिड़ी मुंहिंजी मर्ज़ी जेको तो चयो त काफ़रनि खे मार रत वहा छॾणो न आहे रब ईअं थो चए त हुजणो ईअं खपे हा जे फारूक आज़म थो चए। हज़रत उमर चवंदो हो मूंखे फ़ख्रु आहे जो हिकु त इहा आहे त मुंहिंजे इरादे सां लथी जीअं मां चाहियो तीअं रब पाक नाज़िल कई। ॿियो मां इरादो कयो हो त नबी जूं घर वारियूं पर्दो कनि अल्लाह यकदमि पर्दे जो हुकुम नाज़िल कयो। टियों हज़रत उमर चवंदो आहे मूंखे इरादो थी पियो त मक़ाम इब्राहिम ते नफ़िल पढ़जे अल्लाह ताला जे प्यारे ग़ुलाम इरादो कयो क़ुरान लथो फत्तख़िज़ू मिन मक़ाम इब्राहिम मुसल्ला। ऐं मुंहिंजा अदा हबीब खां सहाबी पुछे थो क़िबला मां जेको जबल ते बीठो हुउसि ऐं आवाज़ पियो अक़दम हैज़ूम अक़दम हैज़ूम अक़दम हैज़ूम ऐं मथो ककर ऐं झुड़ ऐं घोड़नि जा आवाज़ हा। नबी सही फरमाइनि था हैज़ूम हैज़ूम जिब्रील जो घोड़ो हो जिब्रील उन ते सवार हो ऐं घोड़े खे पियो चयो घोड़ा वध काफ़रनि खे हली मारियऊं इहो आवाज़ जिब्रील जो हो। साहबी थो चए मां त बेहोश होसि पर जेको मुंहिंजो सौट होसि इन आवाज़ ॿुधी ज़मीन ते किरियो हुन जो दम परवाज़ थी वियो। सुभान अल्लाह। अल्लाह जे मलाइकनि जे दहशत वारे आवाज़ खे बर्दाश्त करे कोन सघियो आहे। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात अहिड़ी हबीब खे फतह नसीब फरमाई जो क़ुरान पाक इन खे सभिनी खां वॾी फतह करार ॾिनो आहे। मुहम्मद अरबी जे ज़ात बाबरकात कुफ्र जी अहिड़ी चेल भॻी जो क़यामत ताईं कुफ्र मुर्दाबाद थी वियो।